संगत छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैरु? हिते पाणी जा पखी, नीरगूं, बदखूं ऐं ॿिया पखी आहिनि हिते जर्मनी में। दरिया मोसल जे किनारे ते मां हींअर बीठो आहियां, बुर्गन शहर में। सो तव्हांखे मां ॾेखारियां कुझु क्लोज़अप में। हे सम्झ दरिया जो फ़िलहालु कचो आहे, हींअर चाड़ लथल आहे, माना ॿोॾि कोन्हे। सो मां सम्झो दरिया जे कचे में ई बीठो आहियां, सम्झो। हिते नंढिड़ो शहर आहे बहितरीनु, खे सम्झो बुर्गन खे चवंदा आहियूं, बुर्गन। ऐं पोइ वरी मां तव्हांखे दरिया ॾेखारियां थो। हीउ सॼो कचो आहे, कचो ॿुॾल ऐं लश ग्रीन। दरिया मोज़ल या मोसल, जेको फ्रांस मां निकिरी करे जर्मनी में एंटर थींदो आहे ऐं जर्मनी में वरी दरिया राइन में हिसो थी वेंदो आहे। सो हीअ साईं दरिया हिन माना रोड केनाल जहिड़ो आहे, पर चाड़ में हिन में सुठो पाणी ईंदो आहे। परियां जबल, ऐं जबल जी चोटी ते हिकिड़ो कैसल तव्हांखे ॾेखारियां थो। कैसल जर्मनी में कंहिं ज़माने में क्रिश्चियनिटी वॾे पैमाने ते प्रैक्टिस थींदी हुई। सो हिते तमामु घणा 20,000 या 25,000 जे लॻभॻि, एग्ज़ैक्ट फिगर उहो ख़बर न आहे, हिते कैसल आहिनि। सम्झो त रिहाइशगाह बि चओ या चर्च बि चओ। सो जबलनि जी चोटियुनि ते फ़ौजी हिसाब सां बि ठीकु महफ़ूज़ सेफ्टी, परे खां दुश्मन नज़र अचे। ऐं हे दरिया साईं, हे दरिया मोसल, ठीकु आहे। हे साईं परियां बसि तव्हांखे वेझे खां कोन थो ॾेखारियां, पंहिंजियूं सिंधी फैमिलियूं वेठियूं आहिनि, असांजा सम्झो माइट आहिनि, सिंधी फैमिली। ऐं सो हिते असां आयासीं। अॻे बि तव्हांखे मां ॿुधायो त दरिया हिते बेसिकली सम्झ त हिकिड़ो चैनल तौरु यूज़ थींदा आहिनि, ट्रांसपोर्टेशन जे लाइ जहाज़ हलंदा आहिनि। आबादी जे लाइ दरिया इस्तेमालु कोन थींदा आहिनि। कोई हिते इरिगेशन सिस्टम, बैराज ठाहे, रेगुलेटर ठाहे, उहो सिस्टम हिते कोन्हे। हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे ॾेखारियां त हाणे हिकिड़ो ई वणु बीठो आहे, ऐं वण जे प्रोटेक्शन जे लाइ स्ट्रक्चर जेको ठाहियो अथऊं वण जी सेफ्टी जे लाइ, हिन खे माना 3 पासनि खां काठ ॾेई ऐं हिन खे ब्लॉक कयो अथऊं, जीअं अंधारी तूफ़ान खां महफ़ूज़ रहे। हिकु हिकु वण जी हिकु हिकु शइ जो ख़्यालु कंदा आहिनि। हे ज़ाहिर आहे सुभाणे वॾो जवान वणु थी वेंदो। फ़िलहालु हिनखे प्रोटेक्शन ॾिनी वई आहे। परियां बदकूं साईं ॾिसो, रिलैक्सिंग मंज़र, शानदार इलाइक़ो, दरिया, पखी, सावक, जबल, हल्को जोड़े नीरो आसमान, शानदार मंज़र, पंहिंजी सिंधी बिरादरी ऐं बुर्गन शहर, परियां ऐं चोटी, सम्झो। सो जीअं मां तव्हांखे ॿुधायां पियो त हिते जहाज़ हलंदा आहिनि, ऐं दरिया नॉर्मल साइज़ जो आहे, रोड केनाल जहिड़ो आहे, पर हुन में जेका शिप अचे थी पई, तव्हां ॾिसो हिन में खोड़ सारा कंटेनर लोड थियल आहिनि। मुंहिंजी ख़्याल में तव्हां पाण ॾिसो 8-10 खां मथे आहिनि, 15-20 हूंदा, छो हेठि बि आहिनि। सो हिन माना हिकिड़ो ट्रालो हले आहे रोड ते, ऐं हिते सम्झ 10 ट्रालनि जो सामान हिन जहाज़ में लोड थियल आहे।
जेको हिन नंढड़े दरिया मां गुज़री करे पंहिंजी मंज़िल ते वञे थो पियो। इहा बचति जी बचति ऐं बाक़ी सभई शयूं हिते। हे जहाज़ ऐं उनजो सफ़र, कंटेनर, ट्राला, सभु कुझु दरिया में। शानदार मंज़र ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि जो नमूनो ऐं ख़्वाहिश हसरत त हिकु ॾींहुं सिंध बि ईअं आज़ादु थींदी ऐं अहिड़े क़िस्म जो असां इंफ्रास्ट्रक्चर जोड़ींदासीं, शयूं प्रॉपर हूंदियूं, शयूं तमीज़ में हूंदियूं, जिते शइ जेका सूहे उहा उते ई हुजे। इनखे चइबो आहे डेवलपमेंट। नेचर खे प्रोटेक्ट करणु खपे, सावक वणकारी करणु खपे। नेचर सां मुक़ाबिलो न, पर नेचर खे पंहिंजे फ़ाइदे ऐं मक़सद जे लाइ इस्तेमालु करणु खपे। नेचर सां गॾु रहणु खपे। हिते ॾिस, हाणे मां बीठो आहियां, पखियुनि खे को भउ भोलो कोन्हे, ठठ सां वेठा आहिनि। ऐं असां में ज़ाहिर आहे उहे वीचारा शिकार थींदे थींदे एतिरे ख़ौफ़ में हूंदा आहिनि जो माण्हू ॾिसी करे भॼी वेंदा आहिनि, सम्झो। ठीकु आहे साईं, बाक़ी पोइ थैंक यू।